सवेर जेको तूं ॻाढ़ो वॻो ॾेखारियो हुयो इहो तुंहिंजो हुयो? न राणी, ही वॻो अम्मा गुंगे जी कुंवार लाइ वरितो हुयो। काश मामा जी शादी जी इजाज़त ॾिए हा न त अम्मा गुंगे जी ख़ुशी ॾिसी पोइ वञे हा। सभु क़िस्मत जा खेल आहिनि, लिखे के को बि कोन थो टारे सघे। राणी, अम्मा जी मौत लिखियल हुई पर मामा जी ज़िद किथे लिखियल आहे? राणी, 3 सालनि खां अम्मा चवंदी रही त अदा इजाज़त ॾे, अदा इजाज़त ॾे त मां पंहिंजे गुंगे खे पंहिंजे हथनि सां घोट बणाए वञा, पर मामा ज़िद तां न लथो। इहो थियो त अम्मा वीचारी वई मोकिलाए। हिकु ॾींहुं असांखे बि हलणो आहे वाधाई। राणी, हू ॻाढ़ो वॻो तोखे ॾियां, तूं पाईंदी? भला मां पायां कुंवार लॻंदसि? राणी, तूं सच में सोणी कुंवार लॻंदी, पर तूं कंहिंजी कुंवार बणजण चाहे थी? तुंहिंजे मुंहिंजे चाहिण सां छा थींदो? जेको वॾा फ़ैसिलो कंदा। वॾनि जे फ़ैसिले खां पहिरियां कंहिंसां प्यार करणु न घुरिजे। असांजा वॾा प्यार खे बेहयाई सम्झंदा आहिनि। इहो त बेहयाई जो इल्ज़ाम तो मोर मथां आयो। मुंहिंजी इहा वॾी ग़लती हुई, मां मोर खे सम्झी कान सघियसि। शायदि मोर ई हुयो जेको मूंसां प्यार कंदो हुयो, ऐं हाणे शायदि मां बि हुन सां प्यार करणु लॻी आहियां। कामरान मुंहिंजी सोच इस्लामाबाद मां तालीम मुकमल करे वापसि मोटी आई आहे। आई हुते 3 महीननि में नौकरी ज्वाइन कंदी। जेकॾहिं हिन विच में हुन सां मुंहिंजी शादी थी वञे त पोइ थोरो सोच त मां करोड़नि जो मालिक थी वेंदुसि। मालिक। तुंहिंजो चाचा छा तोखे रिश्तो ॾींदो? चाचे जी बाबे सां ज़बान थियली कामरान, ऐं हुनखे पंहिंजो वाइदो पूरो करिणो पवंदो। जेकरे तुंहिंजो चाचो कंहिं ॿाहिराड़ी जा कंहिं ॻोठ में हुजे हा त ज़बान खे पाणी ज़रूरु ॾियां, पर हिते नथो लॻे। फ़ैसिलो मुंहिंजी सोट कंदी, छोजो मुंहिंजी सोट मूंखां नफ़रत कंदी आहे। हू मूंखे लालची ऐं आशबाज़ सम्झंदी आहे, जॾहिं त मां अहिड़ो आहियां ई कोन। पोइ वञी मिल पंहिंजे चाचे सां, उनखे वञी राज़ी कर। इहो ई सोचां थो, तॾहिं हुननि जे घर वञी चाचा ऐं सोट सां मिली उन्हनि खे मुबारक ॾेई अचां। उन नेक कम में देरि न कर, किथे देरि न थी वञे। दुआ कयो त इहो कमु थी वञे ऐं चाचा साईं पंहिंजी ज़बान तां न फिरे। इन शादी खां पोइ मां करोड़नि जो मालिक बणिजी वेंदुसि। मालिक। चाचा खे हिकिड़ी इहा न्याणी आहे ऐं पूरी मिल्कियत जी अकेली मालिक आहे। जेकॾहिं सां मुंहिंजी शादी थी वई त पोइ पूरी मिल्कियत मुंहिंजी। अमन, मां दुआ कयां थो तूं पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदे, पर करोड़पति थियण खां पोइ असां ग़रीबनि दोस्तनि खे विसारजांइ न। न यार न, तव्हां त मुंहिंजा पटे भाई आहियो, दोस्त आहियो, मुंहिंजा भाइर आहियो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।